शुरुआत इन सेशन the German scholar Prof Annemarie Schimmel पर माने किताब में मिस्टिकल डायमेंशंस ऑफ इस्लाम में शुरुआत में लिखे थी त तसव्वुफ ते ॻाल्हाइण या लिखण वक़्तु हिकु डिघो पहाड़ी सिलसिलो अखियुनि जे साम्हूं अचे थो। हिकु बांदी जीअं जीअं रस्ते ते हले थो तीअं तीअं मंज़िल हिन खां वधीक दूर थी वञे थी। हू फारसी शाइरीअ जे गुलिस्तान में रही सघे थो या उन खां अॻिते फ़लसफ़ियाणे क़ियास आराई जे बर्फ़ानी चोटियुनि ते पहुचण जी कोशिश करे सघे थो। हू ओलियानि जी इबादत जे मैदाननि में रही सघे थो या पंहिंजे उछ खे तसव्वुफ जे जोहर ख़ुदा ऐं दुनिया बाबति फिक्री बहसनि जे सहरा में वठी वञी सघे थो या हू उन ख़ूबसूरत पहाड़ी सिलसिले जे मजमूई झलक ताईं महदूद रही सभ खां उत्तम चोटियुनि जी ख़ूबसूरती मां लुत्फ़अंदोज़ थी सघे। कंहिं बि सूरत में सिर्फ़ कुझु पांधीअड़ा ई आख़िरी जबल ते पहुचनि था जिते ॾंद कखाई पखी सीमुर्ग रहे थो ऐं पोइ हू इहो ॼाणनि था हू उन माॻ ते पहुता आहिनि जेको पहिरियां ई हिन जे अंदर में हो। पाण बि अॼु अहिड़े ई हिकिड़े पहाड़ी सिलसिले जे सफ़र ते निकितल आहियूं ऐं उन सफ़र में असांजी गाइडेंस साईं जावेद भुट्टो आहे। साईं तव्हांखे वेलकम चऊं था असां। ही टॉपिक जेको पाण रखियो आहे रेलेवेंस ऑफ मिस्टिसिज्म इन कंटेम्पररी टाइम्स। मिस्टिसिज्म पे काफ़ी गुफ्तगू थींदी रही है, काफ़ी शयूं ॻाल्हि ॿोल, पर हिन टॉपिक जो मां कॉन्टेक्स्ट थोरो रखां उन खां पोइ मां साईं खां सवाल जवाब ॾियां वधंदुसि। छो त जीअं चयमि त पहाड़ी सिलसिलो आहे, मुख़्तलिफ़ शाखूं आहिनि, मुख़्तलिफ़ ब्रांचिस आहिनि, कुझु एलिमेंट्स ते कुझु एस्पेक्ट्स ते पाण फोकस कंदा आहियूं। हिकिड़ो त वार एंड टेरर खां पोइ हिकिड़ो डिस्कोर्स जेको इंटरनेशनली एकेडमिया में शुरू थियो, उन डिस्कोर्स में हिकिड़े पासे लिबरल डिस्कोर्स हो जंहिंमें मुस्लिम दुनिया पूरी एक्सट्रीमिस्ट दुनिया आहे, टेररिज्म आहे, ऐं ॿिए पासे असां वटि हिकिड़ो एक्सट्रीमिज्म जी शकिल शुरू थी जेका वरी पूरी वेस्ट खे नेगेट पई करे त उहा ही वेस्टर्न कल्चर जेको आहे असांखे खाई वियो आहे। ही ॿ एक्सट्रीम्स इन ॿिनि एक्सट्रीम्स जे विच में जिते सेक्युलरिज्म इंपीरियलिज्म खे जस्टिफाई थो करे उनजी वार एंड टेररिज्म खे ऐं ॿिए पासे एक्सट्रीमिज्म जी हिकिड़ी फंडामेंटलिस्ट सूरत, उते हिकिड़ियूं अहिड़ियूं रिवाइवलिस्ट मूवमेंट शुरू थियूं दुनिया में जेके इन सेक्युलर रिलीजियस डिवाइड ॿिन्ही खे ख़तमु करे नए अंदाज़ में उभरियूं, जीअं लिबरेशन थियोलॉजी, जीअं तसव्वुफ जूं मूवमेंट्स, इहे मुख़्तलिफ़ शयूं। त असां जेको हिन कॉन्टेक्स्ट में अॼु सिंध में जीअं त सिंध जो कॉमन सेंस मिस्टिसिज्म, सिंध जो कॉमन सेंस आहे, कॉमन सेंस जो हिकिड़ो ख़ासि एलिमेंट आहे, उन एलिमेंट ते असां गुफ़्तगू कंदासीं। अॼु जे टाइम्स में तसव्वुफ ते सोशोलॉजिकली एंथ्रोपोलॉजिकली उन समाज ते कहिड़ा असर आहिनि, कीअं रहिया आहिनि तारीख़ी तौर ते, बुनियादी तौर ते असांजो एस्पेक्ट ऑफ स्टडी या एस्पेक्ट ऑफ डिस्कशन अॼु इहो हूंदो। पर उन लाइ ज़रूरी आहे त पाण थोरो जनरल तसव्वुफ खे पहिरियां वठूं। साईं मुंहिंजो तव्हां खां पहिरियों जेको क्वेश्चन आहे उहो इहो आहे त फिलॉसफी ऐं रिलीजन ॿई असां इंसानी शऊर जूं शक्लूं ॾिसूं था। ॿई मिस्टिसिज्म जे बारे में, सिर्फ़ु इस्लामी मिस्टिसिज्म न पर जनरली मिस्टिसिज्म जे बारे में असांखे कंफ्यूज़ नज़र अचनि। मिसाल तौर ते कालियूं प्रीफेस में लिखे थो त पूरी वेस्टर्न जेका फिलॉसफी आहे उहा हमेशह ऑब्जेक्ट ते फोकस कंदी रही आहे, शयुनि खे एनालाइज़ करण ते फोकस कंदी रही आहे। इनर एक्सपीरियंस ते हुनजो कॾहिं फिलॉसफी जो फोकस न आहे। नतीजे में असां वटि का लैंग्वेज ई कोन्हे वेस्टर्न फिलॉसफी वटि मिस्टिसिज्म खे डिफाइन करण लाइ। ईअं ई असां वटि वञूं था रिलीजन में, रिलीजन में कंफ्यूज़ नज़र अचे थो। तव्हां ब्रॉडली अगरि इनखे रखो त मिस्टिसिज्म खे असां किथे लोकेट कयूं ह्यूमन कॉन्शियसनेस, कीअं डिफाइन कयूं? ओके, सब खां पहिरियों विषय माइक ॾेई छॾियो, माइक इहो ई सब खां पहिरियों हिकु विषय अंडरलाइन कंदुसि जेको टर्म आहे मिस्टिसिज्म, इहो वेस्टर्न रिलीजियस इंटेलेक्चुअल मूवमेंट जेके ईस्टर्न मूवमेंट्स आहिनि उनजे बिल्कुलु जंहिंजे लाइ इहो अमूमन इस्तेमालु कयो थो वञे
which is incorrect. Well, आमतौर पे केवल कोई तो तसव्वुफ ला या वहदत वजूद ला, लेकिन वो completely different जो content का different है. तसव्वुफ का वहदत वजूद mysticism है. Different है European mysticism. देखिए माइस्टर एक हार्ट medieval दौर जो फलसफी हो उनके नतीजे में उन्होंने के मूवमेंट्स की जो सारी वी से mysticism वेस्ट में उन्हें पर जेकी मूवमेंट्स ईस्ट में वो तमाम भरपूर तमाम बड़ी completely separate उनका एस्पेक्ट सेपरेट वो सिर्फ इनर मूवमेंट्स ना छोड़ो इनर एक्सपीरियंस ना. It's a completely model of life. It's a completely breathtaking. Masalan, let me come back to tasawwuf. Interestingly, loves tasawwuf. जैसे ਅਸੀਂ ਚੌਂਦਾ ਪਿਆ ਨਹੀਂ 9ਵੀਂ ਸਦੀ ਖਾਵਤੀ ਅੱਜ ਤਾਈਂ ਜਿਵੇਂ बड़ा बड़ा इंटेलेक्चुअल संगठन शायरा चलता गया. लेकिन तसव्वुफ खुद विदिन जो है सो बने ना ओरिएंटल एंड इस्लामिक कॉन्टेक्स्ट में एक कंट्रोवर्शियल हो. लेट मी एक्सप्लेन. अजवेरी यारी पारी सदी जो बोलिया जो लाहौर वाले उन्हें एक टेक्स्ट बुक लिखो जेमें उन्होंने लिखो ही लव्स तसव्वुफ कॉम्प्लेक्स लव्स है इन जी माना अज के दौर जा पंज मानो ऐं कोई बि माण्हू हिक ॿिए सां सहमत कोन्हे. हिकिड़ी माना इहा आहे त हिकिड़ो लंबो हूंदो मस्जिद नबी में उते हिकिड़ा मख़सूस साईं माइक थोरो जी माइक ॾियो थोरो. ये सही है. हाँ बिल्कुल. सो हिकिड़ी माना त उहा अथसि जेके सफ़ा नाले ते थंबे जेको माण्हू वेंदा आहिनि उहे ॿी माना इहा अथसि त जेका सफ़ाई थींदी आहे दिलनि जी उहा माना अथसि. टी माना जेका असां इंदस कैरेक्टर जेका असां प्रपोज कई त ही यूनानी लफ़्ज़ आहे सोफिया उतां निकितल आहे. अहिड़े नमूने सां हुनजो त 4-5 मानाऊं अथसि लेकिन को बि हिक ॿिए सां एग्री नथो करे. नाउ इमेजिन कयो त ही लफ़्ज़ तसव्वुफ जेको बार बार इस्तेमालु थिए थो उनजे बारे में हुनजो वॾे में वॾो इंटरप्रेटर चवे थो पियो त इन जी माना जेके आहिनि से उहे अंतहाई हिक ॿिए जे मुख़्तलिफ़ आहिनि ऐं को बि हिक ॿिए सां एग्री नथो करे. नंबर 2 लफ़्ज़ तसव्वुफ जेको आहे सो उहो अरबी ॿोली जो न आहे. उनजो रीज़न इहो आहे त अरबी ॿोली में हर जेको कॉन्सेप्ट हूंदो आहे जेको थ्योरेटिकल वर्ड हूंदो आहे उनजो हिकिड़ो रूट थींदो आहे उनजो धातु थींदो आहे. तसव्वुफ दिस वर्ड इज नॉट मेंशन्ड इन द कुरान. दिस वर्ड इज नॉट मेंशन्ड इन द हदीस. दिस वर्ड इज नॉट मेंशन्ड जेके भी जेके आहिनि से इस्लाम जा जेके पंहिंजो कुरान ऐं हदीस खां पोइ जेके रेलेवेंट किताब आहिनि उन्हनि में कंहिं बि जाइ ते तसव्वुफ यूज़ न कंदा. हेंस अरबी ज़बान में बि इन जो को हिकिड़ो मतिलबु कोन्हे. अरबी ॿोली अहिड़ी आहे जेका असां रिच आहे ऐं पोइ ॾाढी डिटर्मिनेट आहे. हर लफ़्ज़ जी माना 3 या 4 ऐं उन जी रूट मां पोइ जेके आहिनि ॿिया लफ़्ज़ आहिनि. दिस लफ़्ज़ इज नॉट मेंशन एनी त इन दैट सेंस ही जेको आहे सो पंहिंजो ऐं कंहिं बि इहो बि कंट्रोवर्शियल आहे त कंहिं पंहिंजो पाण खे पहिरियों सूफ़ी चयो या तसव्वुफ लफ़्ज़ इस्तेमालु कयो. रीसेंट टाइम में शाह साईं कॾहिं पंहिंजे हुन में लफ़्ज़ रिसाले में तसव्वुफ इस्तेमालु न कयो. सूफ़ी लफ़्ज़ इस्तेमालु कयो तसव्वुफ न कयो.
जेतिरो कॉम्प्लेक्स हूंदो आहे, जेतिरो कंट्रोवर्शियल हूंदो आहे लफ़्ज़, उहो ओतिरो वसीउ हूंदो आहे। इन दैट सेंस जेके इंटेलेक्चुअल्स जेके पंहिंजो पाण खे इन मूवमेंट सां वाबस्ता बि कनि ऐं एट द सेम टाइम उनखे ओन बि न कनि, दैट्स अ वेरी इंटरेस्टिंग केस विदिन जेको आहे ओरिएंट। ॿी हिकिड़ी ॻाल्हि, व्हाट इज़ इट्स रिलेशनशिप विद रिलीजन एंड फिलॉसफी। तसव्वुफ़ इंटरेस्टिंगली जेके हिन मूवमेंट में जेके शाइर आहिनि उन्हनि पंहिंजे शाइरी जे ज़रिए इनखे डिफाइन कयो। रेयरली असां वटि प्रोज़ राइटर आहिनि इन टॉपिक ते। लेट अस सी मंसूर हलाज, he was famous as a poet। उन खां पोइ इब्नुल अरबी, हू बुनियादी तौर ते पोएट हुयो। ऑफकोर्स हुन जेके आहिनि थियोलॉजी ते ऐं प्रोज़ ते काफ़ी लिखिया, बट हुन जेको एक्सप्रेस कयो आहे जंहिंजे करे हुनखे कंडेम कयो वियो, दैट इज़ हिज बुक। उन खां पोइ वॾे में वॾो जेको तसव्वुफ़ जो शाइर आहे उहो मौलाना रूमी आहे। रूमी एक्सप्रेस दिस इंटायर कंटेंट इन हिज पोएट्री। रूमी खां अॻु में ॿ वॾा शाइर हुया, फरीदुद्दीन अत्तार ऐं सनाई, जिन तसव्वुफ़ खे जेको आहे सो पंहिंजी पोएट्री में उन जे करे मशहूरु आहे कि ही सूफ़ी है, ही तसव्वुफ़ जा शाइर आहिनि। अत्तार आहे, सनाई आहे, रूमी आहे, ऐं तंहिंखां पोइ जेके आहिनि से इंडिया में जेके आहिनि से मुइनुद्दीन चिश्ती आहे या निज़ामी आहे। देन सिंध ऐं पंजाब में बुले शाह आहे, शाह साईं आहे, उन खां पोइ सचंदा, दे ऑल वर पोइट्स। हैंस हिकिड़ी जेका आहे सा अर्ली इन्हनि खां 13-14 सदी खां वठी हिकिड़ो सिलसिलो आहे जंहिंखे तसव्वुफ़ एवरीबॉडी सम्झे थो पियो। हू सूफ़ी, सूनी सूफ़ी, इब्न अरबी सूफ़ी, शाइर सूफ़ी, सचन सूफ़ी, हुन शाइर। लेकिन उन्हनि कॾहिं बि कंहिं प्रोज़ में, कंहिं डिक्शन में पंहिंजो पाण खे एक्सप्रेस न कयो। दे हैव एक्सप्रेस्ड देमसेल्फ इन पोइट्री। ऐं पोइ उहा पोइट्री जेका म्यूज़िक जो फॉर्म आहे, समाज जो फॉर्म आहे, जंहिंसां इंस्ट्रूमेंट्स जेके आहिनि से एक्सप्रेस कनि। सो तसव्वुफ़ जी बॉडी जेका आहे, घणो करे तसव्वुफ़ हिकिड़ी अहिड़ी फिलॉसफी आहे जेकॾहिं पाण हिनखे फिलॉसफी सम्झो था पिया, या अहिड़ो रिलीजन आहे जेकॾहिं हुनखे पोइ रिलीजन सम्झे थो पियो, या अहिड़ी हिकिड़ी इंट्रोस्पेक्टिव थ्योरी आहे, अहिड़ी इंट्यूएटिव रिफ्लेक्शन आहे जेका आर्ट ज़रिए एक्सप्रेस थी। ये लिमिटेशन है तसव्वुफ़ की। इफ यू कैन एक्सप्रेस तसव्वुफ़ थ्रू आर्ट, दैट इज अ ऑथेंटिक तसव्वुफ़। बग़ैर आर्ट जे जेको बि तसव्वुफ़ आहे उहो इनऑथेंटिक आहे, उहो टुटी पए, उहो एक्सप्रेसिबल न आहे। इहो हुनजी जेका आहे सा हिकिड़ी लिमिटेशन आहे। थ्रू आर्ट, थ्रू पोइट्री, थ्रू म्यूज़िक एक्सप्रेस करे सघे। 20वीं सदी में इहा अटैम्प्ट कई वियसि त हू कंहिं फ़लसफ़े खे, कंहिं फिलोसॉफिकल थिंकिंग खे आर्ट ज़रिए एक्सप्रेस करे, एंड दैट इज़ एग्जिस्टेंशियलिज़म। एग्जिस्टेंशियलिज़म तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हू 20वीं सदी में नॉवेल्स ज़रिए, शॉर्ट स्टोरीज़ ज़रिए, फिल्मुनि ज़रिए एक्सप्रेस कयो। बट एग्जिस्टेंशियलिज़म जी लिमिटेशन इहा है, ऐं हिन तसव्वुफ़ जी जेका आहे सा पंहिंजो वॾाई इहा आहे त एग्जिस्टेंशियलिज़म इज़ अ फिलॉसफी ऑफ एन अथीइस्ट इंडिविजुअल, जेको शाइर में रहे थो। दो person who does not believe in God, who does not believe in any metaphysical reality, he is an ordinary human being living in Paris, living with his psychological roots, जंहिंमें एंग्विस्ट आहे,
जंहिंमें तज़ब्ज़ुब आहे, जंहिंमें फ्रस्ट्रेशन आहे, जंहिंमें एब्सर्डिटी आहे, जंहिंमें मीनिंगलेसनेस आहे. Living with these psychological moods within his contemporary capitalist society, bourgeois society, he does not have any connection, any idea how to relate himself or his self with infinity. तसव्वुफ़ में उनजे बजाय जेको सेल्फ आहे उहो पंहिंजे पाण खे कनेक्ट थो करे पियो हिकिड़े इंफिनिट सेल्फ सां. ऑर्डिनरी पर्सन जॾहिं शाह जा शेर ॿुधे थो, पढ़े थो पियो, त राइट फ्रॉम द बिगिनिंग हू पंहिंजे ज़ात खे कनेक्ट कंहिं अहिड़ी इंफिनिट जेका आहे सा इंफिनिट कैटेगरी सां जेका हू सम्झे थो त बियॉन्ड आहे, हुन खां वॾी आहे, इंफिनिट आहे. सो ही बिलीव्स हिमसेल्फ ही इज़ कन्फ्रंटिंग द इंफिनिट. तव्हां विमर्श पासा में रखिया तसव्वुफ़ जा ऐं ख़ासि तौर ते जेको कनेक्ट कयो हुनखे एक्सिस्टेंशियलिज़म सां. ऐं एक्सिस्टेंशियलिज़म ते हितां ई मां ॻाल्हि शुरू कंदुसि. ख़ासि तौर ते तसव्वुफ़ में जेको तसवुरु आहे अहसान जो, ऐं निश्चय ते पाण ई लेक्चर ॿुधां पियो त इहा एक्सिस्टेंशियलिज़म ते ॻाल्हि कोन थी. निश्चय पंहिंजी फिलोसफी प्रॉपर नेम्स जे ज़रिए बयानु कई आहे, एंड आर्ट एंड द प्रॉपर नेम्स लैंग्वेज प्रोज में न कई आहे. छो जो निश्चय जो प्रोजेक्ट जेको उहो न्यू रिलेशनशिप टू द वर्ल्ड हो, समथिंग इंटायरली डिफरेंट रिलेशन टू द वर्ल्ड. ईअं ई असां तसव्वुफ़ में ॾिसूं था त जेका हदीस कोट कई वेंदी आहे घणी तसव्वुफ़ में, इस्लामिक तसव्वुफ़ में, उहा अहसान वारी हदीस आहे जंहिंमें हज़रत जिब्रील प्रॉफिट इस्लाम जे साम्हूं अचनि था, हुन खां पुछनि था त अहसान छा आहे. पहिरियां पुछनि था इस्लाम छा आहे, त हू चए थो त ही पिलर्स इस्लाम जा. एहसान छा आहे त हू प्रॉफिट इस्लाम हुनखे जवाबु ॾिए थो त एहसान ईअं उहो एक्सपीरियंस आहे, उहो रिलेशनशिप आहे जंहिंमें तव्हां ख़ुदा खे साम्हूं ॾिसो. राइट. हाणे इन में इहा तव्हां असां हिकिड़े ताईं हिन शइ खे डीकोड करे सघूं था, डिफाइन पाण कईसूं. हिकिड़ो जेको ॿियो पासो जंहिं ते अचिजे त इहो जेको न्यू रिलेशनशिप टू द वर्ल्ड ॾांहुं जेका कोशिशि हुई, जेका साल्वेशन ॾांहुं कोशिशि हुई, उहा मुस्लिम एम्पायर में उन दौर जो जेको मुस्लिम एम्पायर आहे, ख़ासि तौर ते 8वीं सदी उमैया पीरियड, उन खां पोइ बसि उहो रेज़िस्टेंस कीअं थो थिए, जेको तसव्वुफ़ खे रेज़िस्टेंस सम्झो वञे थो, त उन रेज़िस्टेंस जी नेचर कहिड़ी आहे. You see, originally जेको प्रोजेक्ट हुयो मुसलमाननि जो, लेट मी टॉक जेको आहे अर्ली बिगिनिंग ऑफ इस्लाम, मोहम्मद जो जेको प्रोजेक्ट हुयो उहो हुयो त हिकिड़ी कम्यूनिटी क़ाइमु कजे जंहिंखे हू चवंदो उम्मा. Where he used to sit and people used to meet him in a very ordinary condition, and they used to copy him. जीअं उथंदो वेंदो हुनखे ऑब्ज़र्व कंदा, हुनखे कॉपी कंदा. ऐं मोहम्मद जी लाइफ जेका आहे सा उहा घणो करे मिले थी पई हुन खां अॻु वारे आयल प्रॉफिट सां, जीसस क्राइस्ट. ही वॉज वेरी मच इंस्पायर्ड बाय जीसस क्राइस्ट. कुरान में सभ खां वधीक जंहिं नबी जो ज़िक्र आहे उहो जीसस क्राइस्ट आहे, ऐं मोहम्मद पसंदि कंदो हुयो जीसस क्राइस्ट जी लाइफ खे ऐं उनजे वे ऑफ जेको आहे सो एक्ज़िस्टेंस. सो ही आल्सो यूज़ टू लिव लाइफ, थोरो खाइणु, न घटि खाइणु, पाण खे तकलीफ़ न ॾियणु, पंहिंजा कपिड़ा पंहिंजा, लेकिन आमतौर ते हदीसूं ऐं हुनजे जेको आहे सीरत नबी में मेंशन आहे, हू फ़क़ीरनि वारी ज़िंदगी गुज़ारे. दिस वॉज द लाइफ ऑफ जीसस क्राइस्ट. ऐं मोहम्मद खां पोइ सूफ़िन साॻी लाइफ खे कॉपी करणु शुरू कयो, एंड दे स्टार्टेड लिविंग लाइक अ पुअर पीपल. जेके वॾे में वॾा ओरिजिनेटर आहिनि जा तसव्वुफ़ जा, हसन बसरी, उन खां पुछियूं त फ़क़ीर केरु हूंदो जंहिंजी तव्हां घणी तारीफ़ था कयो.
फ़क़ीर खे ॾींदो आहे त हुनजो फ़क़ीर फ़ुक़रा या फ़ुक़र या फ़क़ीर हूंदो आहे जेका डेड बॉडी हुन इशारो कयो त डेड बॉडी जेका आहे न उहो फ़क़ीर आहे डेड बॉडी जंहिंजो को रिलेशनशिप न हूंदो आहे दुनिया सां वंस अ पर्सन इज़ डाइंग उनजो दुनिया सां को रिलेशनशिप न करे हुनजो संदसि मिल्कियत सां को रिलेशनशिप न करे ॿियनि इंसाननि सां को रिलेशनशिप न करे हुनजो नालो बि न करे मिट माइट बि हुनखे चवंदा आहिनि त हीअ हाणे लाश पियो आहे लाश खणी वञो लाश खे कढियो लाश खे पियो ही इज़ नो मोर दी कॉन्क्रीट इंडिविजुअल ही इज़ एन एब्स्ट्रैक्ट जेको आहे सो बीइंग हुनजो त फ़क़ीर आहे या फ़ुक़रा आहे दरवेश आहे त उहे ईअं जे डेड बॉडी खे सो वंस यू शन योर रिलेशनशिप विद दी जेको आहे सो पंहिंजो कैपिटल विद दी जेके ही अहिड़ी दुनिया जंहिंमें पंहिंजी ज़ात जूं ख़्वाहिशूं आहिनि पंहिंजी ज़ात जा प्रोजेक्ट्स आहिनि जॾहिं उनखे ड्रॉप कंदो तॾहिं ई जेका आहे उहा हैसियत था वठे इट्स अ वेरी एक्सट्रीम टू लिव लाइक अ फ़क़ीर टू लिव लाइक अ डेड बॉडी ऐं इहे इंटरप्रिटेशन उन वक़्तु थियूं उनजो रीज़न इहो हुयो त जीअं जीअं जेको आहे सो पंहिंजो आई बिलीव जेको आहे सो रीसेंट एग्ज़ाम्पल ऐं थोरो हितो कटियां रीसेंट एग्ज़ाम्पल जेको आहे सो हिन जो आहे रेवोल्यूशन्स कीअं थींदा आहिनि फ्रेंच रेवोल्यूशन बॉल्शेविक रेवोल्यूशन इहे रेवोल्यूशन कीअं हुया रेवोल्यूशन ईअं न हुया त कंहिं स्पेस में हिकिड़ी जाइ ते हुननि हिकिड़ो इवेंट थियो ऐं उनजो असरु उनजो अमल हिकिड़ी वॾी मैग्नेटिक फील्ड माण्हू ॿुधंदा आहिनि माण्हू उनजे बारे में भूल कंदा आहिनि माण्हू उनखे एस्पायर कंदा आहिनि माण्हू उनजी कॉपी कंदा आहिनि माण्हू उन जहिड़ा थियणु चाहींदा आहिनि क़ौमूं उन जहिड़ियूं थियणु चाहींदियूं आहिनि मुल्क उन्हनि जहिड़ा थियणु चाहींदा आहिनि बॉल्शेविक रेवोल्यूशन आयो महीनी जेके आहिनि से मुल्कनि में पार्टीज़ ठहियूं ग़रीबनि में ग्रो हुया जेके उन तरफ़ लुक कंदा एस्पायर कंदा त वन डे बी लाइक दैट उहा इमेज हो असीं हुनखे उन मां थींदासीं अहिड़ी कॉपी कंदासीं सेम हैपन ड्यूरिंग दी फ्रेंच रेवोल्यूशन जॾहिं फ्रेंच रेवोल्यूशन आयो त अवी ॾिसो जर्मन्स ऑस्ट्रो हंगेरियंस रशियंस ऑर्डनरी पब्लिक उहे जेका असां ॾिसे पई लेट इट बी लाइक दैट इवन इमानुअल कांट ही इंस्पायर उनजे मुल्क में फ्रेंच रेवोल्यूशन आइडियल in that sense exactly Islam वाहिद रिलीजन आहे जेको हिस्ट्री जे लाइट में आहे इस्लाम को जेके बि अॻु में रिलीजन आहे उहे हिस्ट्री में न आया उहे मिथोलॉजी तंहिंजे करे उन्हनि जा जेके ज़िक्र अवी पढ़ंदो उन्हनि जे उन्हनि जा जीसस क्राइस्ट जो ज़िक्र जेको आहे ईअं आहे उन्हनि दुनिया जो माण्हू कोन्हे को लिव्स इन कोका उनजी स्टोरी मिथोलॉजी ही रिलीजन अहिड़ो हो जेको हिस्ट्री में आहे अंदर द ब्राइट्स नॉट हिस्ट्री ऐं हिन जो पड़ाडो बिल्कुलु फ्रेंच रेवोल्यूशन वांगुरु या जेको आहे सो रशियन रेवोल्यूशन वांगुरु माण्हुनि ख़ुशि हीअं थिए and then they aspired then they tried to copy relate ही त बात थी असां वटि हिस्ट्री काफ़ी डिस्टॉर्ट थी वई आहे असां वटि रही कोन्हे का त असांखे ॿुधाए कोन अदरवाइज़ जेको आहे सो पंहिंजो उनजो पड़ाडो श्रीलंका ताईं सिंध ताईं उज़्बेकिस्तान ताईं ऐं पीपल ट्राई टू हर त हिते हीअं थियो ऐं उन्हनि कीअं चाहियो त हिते बि कीअं थिए सो रेवोल्यूशन्स ईअं हूंदा आहिनि मैग्नेटिक फील्ड हिकिड़ी पैदा कंदा आहिनि ऐं उन जी मैग्नेटिक फील्ड जे अट्रैक्ट थींदा आहिनि पोइ उन जहिड़ा थियणु चाहींदा आहिनि जॾहिं एॾो वॾो रिवोल्ट आयो त यकदम उनखे काउंटर कयो मलूकियत ॿ वॾियूं इंपीरियल ताक़तूं जेके आहिनि से हिन कैप्चर कयूं हिकिड़ी हुई बैज़ंटीनिया ॿियो हुयो ईरान ऐं इंस्टेड ऑफ कॉपिंग दी ओरिजिनल मॉडल ऑफ उम्मा जेको मोहम्मद चवे पियो दे स्टार्टेड कॉपिंग दी इंपीरियल टाइम्स
बैज़ेंटीनियन जो क्रिश्चियन जो पावर ऐं ईरान उन्हनि खे उन्हनि कॉपी करणु शुरू कयो आई मीन द रूलिंग पावर्स ऑफ इस्लाम हैंस उन्हनि जे नतीजे में हिकिड़ो रिवॉल्ट आयो विद इन इस्लाम देयर स्टार्टेड अनदर ग्रुप जंहिं उनखे काउंटर करणु शुरू कयो they started living like fakirs, they started living like darwish, they started living like ordinary people. ऐं उन्हनि पंहिंजो पाण सां उन्हनि खे ऐं उहो ड्रीम जेको पुराणो हुयो तंहिंखे हुननि रिसाइट कयो एंड उन्हनि जो फॉर्म हिननि वरितो त की थियोक्रेसी मिसइंटरप्रिटेशन ऑफ रिलीजन द गवर्नमेंट ऑफ गॉड is basically requires a totally illogical concept. Project in Islam is not a government can Quran theocracy. When your project was the monarchy government, who are kind, but who your project requires so. उनखे ॿी रुख ॾिनो वियो उनखे बदनाम कयो वियो एग्जैक्टली जीअं रेवोल्यूशन थींदो आहे What happened in French Revolution? After the dictatorship में चेंज थी वियो ऐं हिकिड़ो चीफ हुयो नेपोलियन बोनापार्ट जेको सॼे प्रोजेक्ट ते कब्ज़ो करे सो हैपेंड इन बोल्शेविक रेवोल्यूशन जंहिंमें स्टालिन जेको आहे उन कंप्लीटली डिस्टॉर्ट कयो इंटायर प्रोसेस सेम थिंग हैपेंड ऑन एंड इट इज़ आई थिंक इट इज़ हिकिड़ी लॉजिक आहे जंहिंमें रेवोल्यूशन शुरू में ईंदा आहिनि हिकिड़ा नेक माण्हू हिकिड़ा पाक माण्हू हिकिड़ो नओं ड्रीम खणी ईंदा आहिनि ऐं ॿिया पोयां ईंदड़ उनखे डिस्टॉर्ट कंदा Unfortunately, this is the mechanism of revolutions. Sir, जीअं तव्हां रखियो त इस्लामिक एम्पायर में उहो जेको प्रॉफिट जी लाइफ हुई ऐं जेका हुनजी रिलेशनशिप हुई उनजो कॉन्सेप्ट ऑफ उम्मा हो उनखे वरी तसव रिवाइव करणु चाहियो एज अ रिवोल्ट टू द इस्लामिक इंपीरियलिज्म एंड द एम्पायर. Yes. इहा ई साॻी शइ असां ॾिसूं था सबकॉन्टिनेंट में त सबकॉन्टिनेंट में जेको सूफीज़म आहे उनजी जेका शकिल आहे ऐं ख़ासि तौर ते असां जेकॾहिं शाह साईं ते अचूं त हुनजो जेको रोल आहे उहो हिकिड़े हद ताईं त उहो ई जेका हिकिड़ी टेंडेंसी आहे जेका हिकिड़ी हिस्टोरिकल कंटिन्यूटी आहे पे जेके तसव्वुफ़ जा माण्हू रहिया आहिनि हुनजा ओरिजिनल एस्पेक्ट्स कहिड़ा आहिनि शाह साहब. Shah Sain personally, while he was a young man who highly educated माण्हू वॾो पढ़ियल माण्हू ऐं हुनजी जेका फैमिली हुई उहा बि ॾाढी इंफ्लुएंशियल फैमिली जेका हिकु तरफ़ मुग़लनि खे कन्फ्रंट कंदी हुई ॿिए तरफ़ जेको आहे सो जेके हालनि जा पीर हुया उन्हनि खे कन्फ्रंट कंदी हुई टे तरफ़ जेको सिंध जे गादी जो हंधो ख़ुदा वक़्तु हुन में जेके रूलिंग पावर्स आहे उन्हनि खे कन्फ्रंट करणो आहे. सो एंड एवरी डे इहा ड्रामो ॾिसंदो कन्फ्रंटेशन ख़ुदाबाद हिन जे जस्ट जेको आहे हालनि खां रिवर में परे जितां ईंदा हुआ एंड उहे सभु जो सभु हिन जे शख़्सियत खां वाक़ुफ़ु चङी तरह वाक़ुफ़ु आहे. इहो कॉन्स्टेंटली चाहींदा त हिन जी बेइज़ती कनि. उन में हिकिड़ो वॾो एग्ज़ाम्पल इहा आहे त हिकिड़ो पागल घोड़ो जेको आहे उहो घोड़ी उहा मियां नूर मोहम्मद जेको किंग हुयो उन हिनखे हुन में मोकिली तोहफ़े त हिन ते चढ़ी पियो. इट वॉज अ मैड जेको आहे पंहिंजो हॉर्स ताकी माण्हुनि जे हू हुन ॾे विज़िट करणु वियो उते हुनखे कयो ताकी माण्हुनि जे अम्बो हुनजी बेइज़ती थिए त पोइ हू हुन ते चढ़ी वेठो ऐं हुनखे कंट्रोल कयईं ऐं स्टोरी ईअं आहे त हू वापसि हुनखे बग़ैर लगाम थिए हुन हुनखे खेल कयो. दैट्स अ स्टोरी जेका लिखनि था पिया जेके जा बायोग्राफर्स. इन सिम्बॉलिक तसव्वुफ़ में हिकिड़ी शइ हूंदी आहे त हू कॾहिं बि ओपन ॻाल्हि न कंदो आहे एनेक्डोट्स में ॻाल्हि कंदो आहे सिम्बोलिज़म में ॻाल्हि कंदो आहे फेराए ॻाल्हि कंदो आहे. शाह जी हिकिड़ी ॿी ख़सलत इहा आहे त हुन जेके मुख़्तलिफ़ ट्रेंड्स आहे उन दौर जा
उन खां तमामु उन्हनि ॾांहुं हुनजी अप्रोच जेका आहे सा हिकिड़ी ॾाढी पॉज़िटिव। ही वॉज वेरी मच इंस्पायर्ड बाय शिवनाथी फॉलोअर्स ऑफ शिवा, जंहिंजो आख़िरी जेको आहे सो शिव जेको आहे पंहिंजो ओरिजिनली शिवनाथी जेके आहिनि से हिकिड़ो ट्रेंड आहे, डोमिनेंट ट्रेंड हो हिंदुज़म में, जंहिंजो मर्कज़ हुयो तिब्बत में कैलाश माउंटेन। उतां ही उनजा फॉलोअर्स हलंदा हुया, सॼे इन में हिंदुस्तान मां थींदा, हीउ जेको प्रेज़ेंट डे आहे चकवाल हितां थींदा, पोइ ही ईंदा हुया हिन में ठठे वटि, ऐं ठठे खां पोइ वेंदा हुया लाहौर मकान में देन खंडराज। इहो कॉन्स्टेंटली हिकिड़ो सफ़र कंदा ऐं उन्हनि माण्हुनि वटि वॾियूं ॻाल्हियूं हुयूं। ऐं सिंध में बि जेको शिवनाथी एस्पेक्ट आहे हिंदुज़म जो, उहो सिंधियुनि में ॾाढो पॉपुलर आहे ऐं सिंध में हुनजी वॾियूं मेमोरीज़ आहिनि। मसलन इहा वॾा शहर आहिनि जीअं सिरी आहे बलूचिस्तान में, देन सेवन, ये सब शिवा जे नाले ते रखियल, एंड देन गोरख जबल, देन जेको आहे सो हंगला जंहिंमें मशहूरु आहे त शिव जी जेका फर्स्ट वाइफ ही उनजो जेको आहे मथो जेको आहे पूॼल आहे, इहा रखियल आहे। सो ऐं उहे माण्हू जेके तिब्बत खां हलनि ऐं हू कॉन्स्टेंटली ट्रेवल कंदा अचनि हेसि ताईं ऐं पोइ वापसि वञनि, उन्हनि वटि छा इंफॉर्मेशन न हुई। ही उन्हनि जी संगत में रहंदो, सालनि जा साल उन्हनि जी संगत में रहे। किन बकौलनि जे बायोग्राफर जे हुननि जो इख़्तिलाफ़ थी वियो, पोइ हिकिड़े ॾींहुं हू सुतल छॾे हलिया विया ऐं मूं कहिड़ी खिल ईंदी आहे कीअं कयो, छा साईं खे हिकिड़े जबल जी चोटी ते अकेलो सुतल छॾी पाण भॼी विया। सो शाह साईं खे इहो बि आहे त हू जेको आहे सो पंहिंजो जेके बि सुहिणे में सुहिणा लिखियल रिसाला जेके ईरान में थींदा, छो त नूरमल करण जा 3 पुट जेके आहिनि से हू खणी वियो हुयो ईरानी बादशाह नादिर शाह। 3 पुट शहज़ादा सिंध जा, जेके शहज़ादा सिंध जा, हू 3 जो 3 खणी वियो एज़ अ प्रिज़नर्स। ऐं उतां हू हुननि खे ज़ाहिर प्रिज़नर्स बस दे वर रॉयल जेको आहे सो मेंबर्स, उतां हू शाह साईं जे लाइ सुठे में सुठा लिखियल रूमी जा रिसाला शाह साईं खे तोहफ़े में मोकिलींदा हुया ऐं हू उन खां वाक़ुफ़ु आहे, हुनजे मिज़ाज खां हुनजे, ऐं उहो मियां नूर मोहम्मद हुनखे ॾींदो हुयो उहे रिसाला। सो दे वेरी वेल न्यू त ही जेको आहे सो कहिड़े कहिड़े वक़्त में। नंबर 1। नंबर 2, ही इज़ वेल रेड। हुन जा इब्न अरबी जा लाइन्स हुन कोट कया पंहिंजे रिसाले ते। रूमी जा शेर जेके आहिनि से डायरेक्ट हुन ट्रांसलेट कया आहिनि सिंधी। इफ आई से वर्ड एग्जैक्टली साॻी मतिलबु। सो हू पंहिंजे हुननि खां तमामु घणो मुतासिर हो ऐं हुन में एक्सेप्टेंस तमामु घणी हुई ऐं हू हुन सभिनी शयुनि खे एब्ज़ॉर्ब, न सिर्फ़ु थ्योरेटिकली एब्ज़ॉर्ब कयो हुयो पर प्रैक्टिस में बि हू ईअं हुयो जीअं हुनजा आइडियल्स हुआ। हिकिड़ी मैच्योर लाइफ ते हू पंहिंजो ॻोठ छॾे, ज़मीदारी छॾे, इन्फ्लुएंसिस छॾे, हुन वञी भिट वसाई, वारी ते पाण चीकी मटी खणी हुनखे जेको आहे सो हिमसेल्फ लेबर करे हुन हिकिड़ी रिक्शा ते जेको आहे हलाए पाण ठाहे, देन ही सेट हियर पंहिंजी जेका असां जाइ ठाही ऐं ॿियनि फ़क़ीरनि जी जाइ ठाही, एंड ही प्रिफर्ड टू लिव विद फ़क़ीर, बजाए त के मदरसनि में रहे, बजाए त के महलनि में रहे, बजाए त के पॉलिटिकल हुननि में रहे, हिन में बैटल्स में रहे। ही प्रिफर्ड टू लिव सेक्लूडेड लाइफ इन द रिक्शा अलॉन्ग विद दिस फ़क़ीर, जंहिंमें ही 24 आवर्स हुनजा जेके फ़क़ीर हुया उहे जेके आहिनि से राह कईंदा, शेर साईं कंदा, न सिर्फ़ु हिन जा पर ॿियनि जा। सो सच इमेजिन सच कम्यूनिटी, आर्टिस्टिक, एस्थेटिक,
philosophical communes सिंध में छा पहिरियों पहिरियों पैदा थियो ऐं जंहिंजो ई नतीजो आहे त हुनजी इन्फ्लुएंस आहे सिंधी आर्ट लाइफ ऐं प्री मॉडर्न दौर ते पाण ॻाल्हायोसीं इस्लामिक एम्पायर में तसव्वुफ़ जी बग़ावत हुन खां पोइ सिंध में जेके शाह साहब जा ओरिजिनल एस्पेक्ट्स आहिनि तसव्वुफ़ में जेका डेवलपमेंट आहे हुन ते पाण सबकॉन्टिनेंट जी मॉडर्न हिस्ट्री ते अचूं त जीअं पाण टॉपिक जेको कंटेम्पररी टाइम सां पहुची सघूं पाण मॉडर्निटी सबकॉन्टिनेंट में अंग्रेज़ जीअं अचे थो पाण खे ॿ टेंडेंसीज़ मिलनि थियूं हिकिड़े पासे असां वटि कॉलोनियल एंटी कॉलोनियल नेशनलिज्म आहे जेको कांग्रेस गांधी नेहरू उन्हनि जी सूरत में असांखे मिले ॿिए पासे असांखे मुस्लिम आइडेंटिटी पॉलिटिक्स मुस्लिम फंडामेंटलिज्म मुस्लिम मॉडर्निज्म मुस्लिम हर शकिल में हिकिड़ी पॉलिटिकल एंड कल्चरल एंड आर्टिस्टिक फॉर्म्स मिलनि थियूं हुनजी अगरि थोरी मां कैटेगराइज़ेशन कयां त इंडियन नेशनलिज्म जेको एंटी कॉलोनियल नेशनलिज्म उन स्पिरिचुअलिटी खे उन हिकिड़ा ॿ डोमेन्स जेके पार्थ चैटर्जी चए थो त ॿ डोमेन्स हुननि क्रिएट कया हिकिड़े पासे हुननि चयो त असां नेशन स्टेट ठाहिणु चाहियूं था असां यूरोप जे मटीरियल जेका सक्सेस आहे उनखे फॉलो कंदासीं उनखे कॉपी कंदासीं छो उन में उहो असांखे घणो आहे स्पिरिचुअलिटी जेका आहे उहा असांजी इनर ट्रांसफॉर्मेशन लाइ एथिक्स लाइ ज़रूरी आहे जेका ईस्ट यूरोप खां मथे आहे इहो एंटी कॉलोनियल जेको नेशनलिज्म हो उनजो डिस्कोर्स हुयो जेको असांखे गांधी में तमामु घणो नज़र अचे थो पॉलिटिकली वॉज मॉडर्न एथिकली हू पंहिंजे शयुनि खे रखे थो मुस्लिम्स में इहो त मुस्लिम्स पंहिंजे जेको इहो जेका डिफ्रेंशिएशन आहे इहा नाहे पई कई हुननि हर शइ खे पंहिंजे टेक्स्ट में ॾिठो पिए आहे पुरानिक टेक्स्ट में ॾिठो आहे मिसाल सर सैयद अहमद ख़ान अगरि मॉडर्निटी जी ॻाल्हि थो करे त उहो पुरानिक टेक्स्ट में प्रूव थो करे हुन शइ खे त पोइ ही जेके देवबंद स्कूल वारा आहिनि उहे ग़लति आहिनि इस्लामिक इस्लाम हिन खां जले कोन थो पाण वरी देवबंद जेके उहे हिकिड़ी कॉन्सेप्ट ॾियनि था त उहे इस्लामी पैराए में इहो हिन चेंज खे एक्सप्लेन करणु चाहिनि था जेको कॉलोनियल सूरत में हुननि जे मथां अचे पियो दरबार सॼो मामिलो हुननि जो ख़तमु थियो पोइ वरी मॉडर्निस्ट इस्लामाइजेशन ॾिसूं था मौलाना मौदूदी आहे इमाम कुतुब आहे मिस्र वारो उन्हनि उम्मा वारो जो कॉन्सेप्ट आहे या डॉक्टर इक़बाल आहे अलामा इक़बाल उम्मा जो कॉन्सेप्ट खणी आयो उहा नेशन खां न खपनि पर हुनजो को बि हिकिड़ो मॉडर्निटी जेको यूरोपियन डिस्कोर्सिस आहिनि उनखे इस्लामी पैराए में हुन आणण जी कोशिशि कई ईअं ई वरी असां मौदूदी ॾिसूं त हुन मॉडर्न स्टेट जो तस्वुर पर इस्लामी पैराए में ऐं बोल्शेविक पार्टी जो तस्वुर पर जमायत इस्लामी जी सूरत में मॉडर्न कॉन्सेप्ट पुरानिक फॉर्म ॾियण जी सूरत कई जंहिंमां पोइ पाकिस्तान असांखे सूरत में नज़र अचे सवाल मुंहिंजो इहो आहे त इहो एंटी कॉलोनियल नेशनलिज्म जो पैराडाइम ऐं ॿिए पासे पाकिस्तानी जेको नेशनलिज्म आहे या इस्लामिक नॉर्मा जेके बि आहिनि मॉडर्नाइजेशन जा सिंध में जेको नेशनलिस्ट मूवमेंट रही उन स्पिरिचुअलिटी खे कीअं एप्रोप्रिएट कयो उनखे कीअं एक्सप्लेन कयो उनखे कीअं यूज़ कयो ख़ासि तौर ते तव्हां पोस्ट बि रखी हुई साईं जोय साहब जॾहिं गुज़ारियो त शाह सचल सामी वारे साईं जोय साहब जे किताब ते हुन नेशनलिज्म क्रिएट पे कयो शाह मां सामी मां सचल मां त सिंधी नेशनलिज्म स्पिरिचुअलिटी खे ऐं ख़ासि तौर ते तसव्वुफ़ खे कीअं एप्रोप्रिएट कयो जीअं गांधी वारो हिते इहो मामिलो कीअं ओके इंटरेस्टिंग आउं जेको आहे सो पंहिंजो जॾहिं तव्हां ज़िक्र कयो गांधी जो या मुस्लिम जेका आहे 19वीं सदी में जेका नई सुजागी जी तारीख़ है हुननि में आउं तव्हांखे हिकिड़ा ॿ एग्ज़ाम्पल्स ॾींदुमि वेरी इंट्रेस्टिंग एग्ज़ाम्पल्स जस्ट स्टडी एंड कंपेयर ॿिनि शख़्सियतुनि जी लाइफ खे ॾिसो हिकिड़ो आहे मोहम्मद अली जिन्ना ॿियो आहे अबुल कलाम आज़ाद जिन्ना Ismaili. He adopted the sect of Asnashi because he wanted to marry some girl named Asnashi. Then, उनजे पीउ उनखे मोकिलियो लंडन in order to be an actor. He was not sent for anything else except वकील करणु न एक्टर करणु तो उनके शौक़ हो तो शेक्सपियर के ड्रामन में कम कयो लेकिन ही जीअं इंडियन हो इट वॉज इम्पॉसिबल ही उते एक्टर थियण
उते ही एक्टर मां को वकील थियो लिंकन इन में जेको आहे बैरिस्टर एंड लॉ कई ऐं कुछ वक्त लाइ उते वकालत कई पोइ हिते आयो सुअर खाईंदो शराब बि पींदो उन इस्लाम के पॉलिटिक्स जो टूल का इस्तेमाल ऐं हिकिड़ी मुस्लिम मुमलिकत ख़ुदा नाले पाकिस्तान जे लाइ उन जदोजहद कई उहो जेको सुअर कई वो जो बैरिस्टर लॉ वो जो अंग्रेजी कपड़ा पाईंदो टोपला ठीक है उन्हें इस्लामिक मुमलिकत खुदादादे पाकिस्तान जे लाइ स्ट्रगल नाउ लुक ॿिए तरफ़ मौलाना अबुल कलाम आज़ाद ही वॉज बॉर्न नॉट इन इंडिया ही वॉज बॉर्न इन मक्का मके में ॼायो 14 साल मके में रहे उते जे मदरसे में इंडियन इमिग्रेंट जेके फैमिलीज़ आहिनि उन्हनि मां हुए जेके अफगानिस्तान में सेटल थिया Then he came back. He joined Congress. He became president of Congress. Abul Kalam Azad. Congress, a secular party. मक्के में जायल एंड ट्रेंड थियल मदरसन जो हिकिड़ो मुलो वो कांग्रेस जो प्रेसिडेंट जेको नमाज़ूं पढ़ंदो हुयो जेको सख़्तु जेको आहे सो मज़हबी पसंदि कांग्रेस सेकुलर हिंदुस्तान जो प्रेसिडेंट पहिरियों ऐं ॿिए तरफ़ उसूल ऐं खाईंदो शराब कंदो जेको इस्लामिक जेका आहे सा certain semi-theological statement. It's a self-contradiction. Rebirth, they can say, totally new. So, do not believe that they can say, these movements, they can Islamization, India. Completely self-contradiction to the government. And the Shakshatu, they can say, completely opposite directions. Anyhow, 19वीं सदी में जेके पैदा कयल इहे मूवमेंट्स हो अनफॉर्चुनेटली उन्हनि जे पिछों जेको आहे सो किथे न किथे ब्रिटिश राज जो हथ मिले थो पियो आउटरैम जेको इंग्लिश कॉलोनियल ऑफिसर हो जंहिं औद फतह कयो इंडिया वंस अपॉन अ टाइम वो इजिप्ट जो Viceroy, resident director, British colonial powers to Egypt when they conquered it. There he come in contact with Saudi theological Shakan. He access here. He came in contact with Saudi theological circles. सागे दौर में वहाबीज़म पैदा हुआ. The outline जेको आहे ही प्रेज़ेंट आहे ऐं वहाबी मूवमेंट जेका आहे सा उन खां पोइ इंडिया में ह्यूज इन्फ्लुएंस आहे ऐं ब्रिटिश कॉलोनियल पावर्स उन्हनि खे हर उहा जेका आहे फैसिलिटी ॾिनी जेका उन्हनि खे प्रॉफिट कढी रही मदरसा ॿियो In the same way, उन जे मुक़ाबले में जेको उन वहाबीज़म के मुक़ाबले में पावरफुल जेका उथी मूवमेंट उहा ही प्रो ब्रिटिश मूवमेंट सर सईद अहमद ख़ान जी या जेको आहे सो पंहिंजो जेका लेटर आस्ते आस्ते कन्वर्ट थी इक़बाल जेका मज़हबियत उन्हनि खे ब्रिटिश जेको आहे सो पालियो You know, हिकिड़ो वॾो कॉलेज जेको स्टैंडर्ड ऑक्सफोर्ड जहिड़ो आहे अलीगढ़ उहो उनजी क़ाइमु करे ॾिनो अलाउ कयो जंहिंमें पोइ वरी मुस्लमान ऑफिसर्स तयारु थिया हिकिड़ी शइ खे हुननि सख़्तु कुझु बि उहो हुयो ट्रू ट्रेडिशनल सूफीस्टिक जेको इंटेलेक्चुअल ट्रेडिशन उन्हनि जी जाइ ते हिकिड़ो सूडो फ्यूडलिज़म क़ाइमु कयो जंहिंमें अहिड़नि पीरनि अहिड़नि सैदनि अहिड़नि जेको आहे मुशदत खे उन्हनि ज़मीनूं जागीरूं ऐं पुलिस ऑफिसरनि जी हेल्प ॾिनी त हू उते पंहिंजो हुकूमत में ऐं इहा जागीरदारी
go through British papers, तव्हांखे ईंदा त हथ जी जुड़तूं ठाहियल ब्रिटेन जेके CID वारा हिते मोकिलिया हुया बिफोर कॉन्करिंग सिंध, उन्हनि CID वारनि जूं रिपोर्टूं 2 वॉल्यूम में शायद जेके 19वीं सदी जे शुरू में उहे हिते आया हुया ऐं हुननि हिते ऑब्जर्वेशन्स कई। उहे 2 वॉल्यूम्स में रिपोर्टूं मूं वटि पढ़ियूं। हिकु ज़िले जे बारे में रिपोर्ट आहे, शिकारपुर जैकबाद लाखा, उन में लिखियल आहिनि त ही ज़िला, हिन जी आबादी केतिरी आहे, कहिड़ियूं हिन में क़ौमूं आहिनि, कहिड़ा माण्हू आहिनि, कहिड़ी हिन जी मार्केट आहे, उन मार्केट में मिनरल्स कहिड़ो पैदा थींदो आहे, सोन केतिरो आहे, चांदी केतिरी आहे ऐं अनाज केतिरो आहे, ऐं प्लस उते कहिड़ा कहिड़ा इंफ्लुएंशियल वॾेरा या माण्हू आहिनि। ऐं उन्हनि ज़िलनि में उन्हनि जा नाला ॾिसो उन्हनि CID रिपोर्टनि में, ऐं पोइ हाणे ॾिसो त हीउ जेको आहे सो 1843 खां पोइ जिन खे हुननि ज़मीनूं ॾिनियूं, जिन खे हुननि वॾेरो बणायो। तव्हांखे सच थो ॿुधायां, लाड़काणे ज़िले में भुटनि जो नालो कोन्हे थी 19वीं सदी जी शुरूआत। मतिलबु छा आहे? मतिलबु आहे त 1843 खां पोइ हथ जा ठहियल आहिनि जुड़तूं, ही 3 डिस्ट्रिक्ट्स में हिननि जूं ज़मीनूं, हिननि जा राज, हिननि जा महल, ऑल मैन्युफैक्चर हथा। सो दिस इज द वे कॉलोनियल पावर्स हैव डेल्ट अवर सोसाइटी, ऐं पॉलिटिकली, इंटेलेक्चुअली, ऐं प्लस जेको आहे सो एट द लेवल ऑफ जेके असांजी इंटेलेक्चुअल स्पिरिचुअल मूवमेंट्स आहिनि उन्हनि जे लेवल ते, ऐं कीअं हुननि जेको आहे सो टोटली ख़तमु थियो आहे, इरेज थियो आहे असांजे ओरिजिनल कल्चर में। एंड हिकिड़ी शइ जंहिंखे आमतौर ते हाणे असां सेलिब्रेट था कयूं पिया, बाय द वे, त सिंधी ज़बान खे ब्रिटेन जेको आहे तमामु ब्रिटिश पावर्स वॾो जेको आहे हिकिड़ो हथी ॾिनी बाय अल्फ़ाबेट कान करे या किताब छपाए या उनजी क़ौमी ॿोली करार ॾे। अव्हांखे ख़बर न आहे त जेका फ़ारसी ॿोली हुई, जेका 1843 हुई ताईं हुई, उनखे ख़तमु करे तव्हांखे केतिरो वॾो नुक़सानु ॾिनो आहे, यू डोंट अंडरस्टैंड। तव्हां इमेजिन नथा करे सघो, इमेजिन नथा करे सघो। सपोज़ अॼु ऑर्डर थिए त अॼु खां पोइ तव्हां जेको आहे सो ही पंहिंजी सिंधी ॿोली न पढ़ी सघंदो, ॿी ॿोली लाइक़ थी वेंदो। तव्हांजा सभु किताब, तव्हांजो सभु अख़बारूं, तव्हांजो सभु दस्तावेज़, तव्हांजी पुराणियूं सभु कैंसिल। ऐं पोइ हालत वञी इहा थी थिए पई, अवां में फियर एतिरो आहे। बाय द वे, मूं ॾिठो हिकिड़ो जेको आहे सो किताब मूं ॾिठो अवेसी रिसालो, शाह लतीफ़ ऐं हुनजो जेको इंटेलेक्चुअल दोस्त हो मोइनुद्दीन, ख्वाजा मोइनुद्दीन, उनजे विच में करस्पॉन्डेंस आहे, दैट इज़ इन पर्शियन, ओके, इंटेलेक्चुअल करस्पॉन्डेंस आहे। उहो किताब हिकिड़े सिंध जे इदारे सिर्फ़ु इन करे छपाइण खां रोके रखियो त इहो पर्शियन में आहे, शाह कीअं फारसी में जेको आहे लिखंदो। So sometimes you lose and you don't understand what are you losing. तव्हांखे ख़बर ई कोन्हे त तव्हांखे जेको ₹2 ॾिना था वञनि पिया, उहे तव्हां खां ₹200 घुरिया कनि। सो या आई थिंक तव्हां काफ़ी शयूं जेके हुन में जेका कॉलोनियल पूरो कॉन्टेक्स्ट तव्हां रखियो, ईअं असांजे सोसाइटी खे हुननि ट्रांसफॉर्म कयो, ऐं ख़ासि तौर ते असांजो रिलीजियस पासा हुआ उन्हनि खे मॉडर्नाइज़ कयो हिकिड़े प्रयास खां। मिसाल जी वहाबिज़म आहे त उहो ओरिजिनल रिलीजन खां एंटायरली डिफरेंट आहे, हिकिड़ो इंपीरियल फॉर्म ऑफ रिलीजन आहे। ईअं ई असां ॾिसूं था त सूफीज़म जेको हुनखे दरगाही कल्चर, पीरी कल्चर ॾेई हुननि ट्रांसफॉर्म कयो, त इहो दरगाही कल्चर चई सघिजे थो त इहो मॉडर्निस्ट फिनोमिनन आहे। हुन जे मुक़ाबले में जेका एंटी कॉलोनियल जेको ओरिजिनल में सवाल त एंटी कॉलोनियल जेके नेशनल मूवमेंट्स हुयूं, ख़ासि तौर ते सिंध में जेका असां नेशनलिस्ट मूवमेंट या नेशनल मूवमेंट ॾिसूं था, उहा पंहिंजे ट्रेडिशनल या प्री मॉडर्न जेका तसव्वुफ़ आहे, स्पिरिचुअलिटी आहे, उनखे कीअं एप्रोप्रिएट करे थी, उनखे कीअं खणे थी, उनखे कीअं यूज़ करे थी। आइदर उन में लिमिटेशन हुई, मिसाल असां साईं जेम्स मिसाल
सेम डिवीजन असांखे मिले थी जेका गांधी जी सूरत में असांखे जेका मां सवेल ॿुधायो स्ट्रेटजी वारो त मटीरियली हू इहा ॻाल्हि थो करे त एवरीथिंग यूरोपियन असांखे खपे इनलाइटनमेंट जी सभु शयूं करे थी सेक्युलरिज़म नेशन स्टेट एवरीथिंग यूरोपियन पर प्राइवेट डोमेन में जे हद ताईं ऐं मास मोबिलाइज़ेशन जी हद ताईं हू तसवुफ़ खे सम्झे थो त हिकिड़ो प्रोग्रेसिव या हिकिड़ो असांजो ख़ासि जुज़ो आहे असांजे कल्चर जो ऐं ईअं बि थिए थो त नेशनलिस्ट डिस्कोर्स ख़ासि तौर पैगाम लतीफ़ असां जॾहिं पढ़ूं त शाह लतीफ़ असांखे हिकिड़ो नेशनलिस्ट थो लॻे जेको नेशन स्टेट में यकीन रखे थो जेको नेशनल लिबरेशन में यकीन रखे थो जेको सेक्युलरिज़म में यकीन रखे थो यानी आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट हुनजी इंटरप्रिटेशन बि असांखे मिले थी जोए साहब में उहा शइ असांखे मिले थी त इन ते थोरो रोशनी विझो त हुननि कीअं ट्रेडिशनल कल्चर खे आइदर उहो वाक़ई रेजिस्टेंस जे लिहाज़ खां ज़बरदस्त हो या लिमिटेशंस हो इनफैक्ट ईअं आहे त ईअं कोन्हे त जीअं शाह खे जंहिं इंटरप्रेट कयो उन ॾींहं खां वठी शाह में इहे ख़ूबियूं हुयूं इन ॻाल्हि में न हुयूं शाह में जेकी इहे ख़ूबियूं पोटेंशली ऑलरेडी मौजूदु हुयूं और असां उनखे मॉडर्न हिन दौर जी लैंग्वेज हिन दौर जी जेका असां ॿोली ॻाल्हाईसीं ऐं उनखे जेको आहे सो यूज़ कयोसीं उन वर्ड में बेसिकली इहे शयूं किन खे इंटरप्रिटेशन में किन खे एक्ज़ेजरेट कयो वियो आहे किन खे जेको आहे सो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट एक्ज़ेजरेट कयो आहे किन खे असीं जेको आहे सो पंहिंजो मिनिमाइज़ कयो आहे दिस हैपेंड इन इंटरप्रिटेशन शाह जो लॻे मसलन जीएम सैयद 20वीं सदी में इंटरप्रेटर हुयो वॾो इंटरप्रेटर हो लेकिन हुन के शयूं शाह जूं एक्ज़ेजरेट कयूं मतिलबु जेका नेशन स्टेट आहे या नेशन आहे जेको साईं इब्राहिम जो चवे थो या जीएम सैयद चवे थो ओरिजिनल शाह में कोन्हे नो वे देयर इज़ ओनली सिंगल लाइन इन शाह साईं जंहिंमें हुन मेंशन कयो आहे सिंध ऐं सो बि जेकॾहिं सॼो शेर तव्हां पढ़ियो जेको आमतौर ते न पढ़ियो वेंदो आहे छड़ी हुनजी हिकु सिट पढ़ी वेंदी आहे साईं सदाई करी पते सिट था लेकिन ये फॉरगेट त 20 सिटियूं छा उनमें जैसलमेर भी आहे उनमें जूनागढ़ भी आहे उनमें कलाक भी आहे उनमें काबुल भी आहे उनमें बुल्गारिया भी आहे उनमें यूनान भी आहे सो शाह साईं सिर्फ़ु हिकिड़ी लाइन सिंध लाइ न चई उन्हनि मुल्कनि जे लाइ लाइन चई एंड दे आर एज इक्वल टू सिंध So then why not celebrate Jaisalmer? Why not celebrate Junagadh? सिर्फ़ इहा आहे त असीं पॉलिटिकली जेको आहे सो हिकिड़ा पंहिंजनि माण्हुनि खे सॼी ॻाल्हि ॿुधाइण जे बजाए हिकिड़ी मसरूर शाह ॿुधाइनि था पिया जेका प्रोबेबली हू चवे था पॉलिटिकली यूज़ कयो फॉर दैट मक़सदु But this is extremism. साईं मोहम्मद इब्राहिम जो किताब लिखियो शाह सचल ऐं सामी सॼे किताब में हिकिड़ी जाइ ते बि मेंशन ॿ लफ़्ज़ न थियल आहिनि तसवुफ़ ऐं बाबत रवैया सॉरी तसवुफ़ ऐं वहद इमेजिन कयो त इन ॿिनि लफ़्ज़नि खां सवाइ शाह सचल ऐं सामी छा But he has never mentioned. This is the type of literature. You can see the fallacy and limitation of interpretation. वो उन इंटरप्रिटेशन की उम्र जेका आहे सा 20 साल हूंदी 30 साल हूंदी 35 साल हूंदी आफ्टर दैट पीपल वर कमिंग छो त इहो प्रोपेगेंडा आहे इहो हिकिड़ो जेको आहे सो पॉम्फलेट जीअं अख़बारी ख़बर जी वैल्यू थींदी आहे तीअं पॉम्फलेट सो इज़ सच टाइप ऑफ जेके उन आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वठी पॉलिटिकली उनजी आई एम सॉरी जेको आहे सो उनजी वैलिडिटी न आहे लंबी वक़्तु फॉर सम टाइम आहे एस जीअं स्लोगन्स हणंदा आहियूं उनजी उनोत अहमियत आहे वधीक कोन्हे बाक़ी एज़ फार एज़ शाह जी जेका ॿोली आहे उहा ॾाढी जेका आहे सा इज़ अ वेरी स्ट्रेंज ऐं जेको आहे सो पंहिंजो इंफिनिट ताक़त वारो शाइर आहे हुनजी पोइट्री में जेका आहे सा मुख़्तलिफ़ डायमेंशन आहे हिकु हिकु सिफ़र जूं इंफिनिट माना इफ यू गो एंड सी लुक असांजा जॾहिं जेके आहिनि से शाह साईं पढ़ंदो आहे जॾहिं हिकिड़ो नंढो ॿारु हूंदो आहे हू शाह साईं जा शेर यादि करे पढ़ंदो ईअं इनफैक्ट हीअ जेका पोयों एग्ज़ाम्पल थो पढ़ा इहो हैगिल जेको पोइ जॾहिं उहो माण्हू